जान मोहम्मद जो जेको क़त्ल थियो आहे उन ते सियासत बंदि थियणु घुरिजे। जंहिंखे बि किरोड़े रुपया वठणा आहिनि ऐं उहे पंहिंजे तरीक़े सां हूअं ई वठनि पिया, सहाफ़ी तंज़ीमनि जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि खे हूअं पैसा मिलनि था, उन में कंहिं क़त्ल जी या कंहिं तहरीक जी उन्हनि खे ज़रूरत न आहे। एजेंटनि जे ज़रिए ई पैसा मिलंदा आहिनि। सहाफ़ी जेके मिनिस्टरनि जे वेझो हूंदा आहिनि उन खे तव्हां 5-10 लख ॾेई करे 12 लख ॾेई करे तव्हां हूअं ई पैसा वठंदा आहियो, त तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे तव्हां वेही सहाफ़ियुनि जान मोहम्मद जे जेको आहे सो क़त्ल ते इन क़िस्म जो रुख ॾियो था, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कयो था, जज़्बाती ॻाल्हियूं कयो था। अहिड़ी रीति ॿिया जेके दोस्त आहिनि उहे मूंसां राब्ते में आहिनि, 3-4 दोस्त अहिड़ा आहिनि जिन खे थ्रेट्स आहिनि, पर उहे इन्हनि सहाफ़ी अॻुवाननि सां उहा ॻाल्हि करण बि पसंदि नथा कनि। उहे चवनि था त असां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त हीअ फेसबुक ते अची सरदारनि खे गारियूं ॾींदा, वॾेरनि खे गारियूं ॾींदा, पोइ इहो आहे त हिननि जो फेसबुक ते हिकिड़े ॾींहुं हिननि खे कमेंट्स मिली था वञनि, सभु कुझु चए थो तव्हां भला लीडर आहियो, बाक़ी सभु विकामियल आहिनि, ऐं पोइ वरी असां हिते रही नथा सघूं या असांजो मसइलो इन तरीक़े सां हल न थींदो। असांजो साहिल जोगी दोस्त लिखे थो जिन में लाला असद जेको आहे सो मुलविस आहे, उन में शौकत जो बि शायदि को इन क़िस्म जी ॻाल्हि साम्हूं आई। हाणे जेकॾहिं लाला असद खे को माराइणो हुजे त मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं साहिल खे माराए, या उनखे दोस्त आहे ॿियो जेको असांजो इमदाद फुल पोटो उन खे माराए। छो 24 कलाक गारियूं त इहे था ॾियनि, तव्हां फेसबुक ते ॾिसंदो 24 कलाक उन्हनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कमु इहो हूंदो आहे त लाला असद हीअं पियो करे, लाला हूअं पियो करे, लाला हूअं पियो करे। ऐं जेके ॿाहिरि दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे बि इन क़िस्म जी ब्रीफिंग हितां ई वञे थी, इन्हनि दोस्तनि मां ई वञे थी। त इख़्तिलाफ़ हिकिड़ी हद ताईं ठीकु आहे, उहे सम्झ में अचनि था, हिननि सां ज़्यादती बि हूंदी, किथे लाला ज़्यादती कई हूंदी, लाला जी टीम मां कंहिं ज़्यादती कई हूंदी, उहे सभु शयूं सम्झ में अचनि थियूं। पर हाणे हर मामले खे चइजे थो इहो लाला असद कयो आहे, इहो लाला ई करे सघे थो, त लाला मुंहिंजे ख़्याल में सहाफ़ियुनि जो अॻुवान आहे ऐं सखर में हुन सहाफ़त कई आहे। सखर में एतिरा सहाफ़ी जेके आहिनि उहे हुनजे पोयां आहिनि, हुन सां गॾु आहिनि। सखर प्रेस क्लब खे हू मचाए पियो अचे, ॿियनि प्रेस क्लबनि जी निस्बत तव्हां ॾिसो सखर प्रेस क्लब सुठे तरीक़े सां हले पई। त हाणे अहिड़े माण्हू खे हरूभरू वेही जेको आहे सो ॾिठो कजे, सुभाणे जेके एहतजाज थियनि पिया उते बि जेको आहे सो लाला अचे त हू छा महसूसु करे थो, यार इहे कहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं लिखनि था। ऐं मां पहिरें ॾींहुं जेको जान मोहम्मद जे वाक़े ते लिखियो थी, वाक़ियो कीअं पेश आयो आहे ऐं हिन में कहिड़ी दुश्मनी हुई, ज़मीन जो मामिलो हुयो, ॿियो मामिलो हुयो, शेरे वारनि क़त्ल में मुलविस आहिनि, त उन बयान खे बि अहिड़ो करे पेश कयो वियो, दोस्तनि जा अहिड़ा रविया जहिड़ो को जान मोहम्मद जो जेको क़त्ल आहे उहो मां पियो लोढ़ां ऐं मां जेको आहे सो जवाबदारनि सां मिली वियो आहियां। असुल माना माण्हू का हक़ीक़त लिखे थो त उन ते इन क़िस्म जी शयूं अचनि थियूं, उन जे करे मां जान मोहम्मद जा जेके बि एहतजाज थिया आहिनि उन्हनि में शरीक बि न थी सघियो आहियां। यार इहे कहिड़ा रविया जेके आहिनि उहे थियनि पिया ऐं दोस्त कहिड़ियूं ॻाल्हियूं कनि पिया। त मुंहिंजे ख़्याल में बजाए पंहिंजनि दोस्तनि खे गंदो करण जे, सहाफ़ी हिक ॿिए खे जेके असांजा इख़्तिलाफ़ आहिनि उहे उन में गंदो करण जे, उन ते इल्ज़ाम लॻाए छॾण जे, त बहितर इहो आहे त इन्वेस्टिगेशन जेका थिए पई, DIG लेवल जो ऑफिसर आहे उहो करे पियो, उन इन्वेस्टिगेशन जो इंतज़ारु कयो वञे ऐं उहो उन ते एतमाद वारस बि एतमाद कनि पिया, इदारे बि उन ते एतमाद कयो आहे। ऐं गॾोगॾु उहा जेका इन्वेस्टिगेशन अचे थी उन में चवनि था त को सरदार मुलविस आहे, को वॾेरो मुलविस आहे, को सहाफ़ी मुलविस आहे, त जी बिस्मिल्लाह, पोइ सहाफ़ियुनि खे बिल्कुलु उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारणु घुरिजे। पर इन खां अॻु में चई छॾिजे त फिलाणो मुलविस आहे, सरदार मारायो आहे, त मुंहिंजे ख़्याल में इहो मुनासिबु कोन्हे को। इदारनि जूं हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि। इन्हनि इदारनि में असां हाई लेवल जूं जेके सीटूं आहिनि उन्हनि ते बि रहिया आहियूं ऐं इन्हनि इदारनि मां असां कढिया बि विया आहियूं। माना हिकिड़े ॾींहं में तव्हां औकात में अची था वञो त पुट हेॾे सिधो थी, तुंहिंजी ज़रूरत न आहे हाणे असांखे। त इन्हनि इदारनि जे आसिरे तव्हां जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे मैदान में न लाहियो। इन्हनि इदारनि में जेका सूरत हाल आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे, उहा हाणे खुली साम्हूं अची वई आहे त हीउ हिकिड़ो बिज़नेस आहे। इहे कॾहिं बि इनकलाब कोन आणींदा, इहे कॾहिं बि सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ न आहिनि, इहे कॾहिं बि इन क़िस्म जी शयूं कोन कंदा। इन्हनि सभु असांखे आज़मायल आहिनि, सभु असांजे साम्हूं आहिनि। हीउ हिकिड़ो बिज़नेस आहे, जेको पंहिंजो बिज़नेस हलाइनि पिया, उन्हनि जो बिज़नेस हलनि ॾियो। तव्हां बजाए उनजे बिज़नेस में अची पंहिंजा नौजवान न मारायो, पंहिंजा जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि खे हरूभरू हिकिड़ी ग़लति राह ते न वठी वञो त तव्हां सरदारनि खे बि डंडो ॾियो, असां वेठा आहियूं, तव्हां सरदारनि जे ख़िलाफ़ बि लिखो, सरदार ईअं थो करे, फिलाणो ईअं थो करे। असांखे ख़बर आहे त मालिकनि जा इंट्रस्ट छा हूंदा आहिनि। मालिक खे इहे ई सरदार जॾहिं चवनि था तव्हां लियाकत खोसे खे कढी छॾियो त लियाकत खोसो निकिरी थो वञे। मालिकनि खे इहे ई सरदार जेकॾहिं चवनि था महबूब गिरोही खे कढो त महबूब गिरोही इदारे में नथो रहे। त बजाए तव्हां इन्हनि चकरनि में पओ त बाबा हाणे असां जेको आहे सो इनकलाब आणींदासीं सहाफ़त जो, हाणे सहाफ़त जे ज़रिए जेको आहे सरदारनि खे हीअं कंदासीं, त सहाफ़त पधरी थी चुकी आहे। सहाफ़त जी हाणे सभिनी खे ख़बर आहे सहाफ़त छा आहे। बजाए इन्हनि इदारनि जे आसिरे इदारा मां कहिड़ा कहिड़ा मिसाल ॾियां, खोड़ सारा मिसाल आहिनि जेके तव्हां विढ़ो था। असां इदारनि जे करे विढ़ियासीं, ख़बरनि जे करे विढ़ियासीं ऐं यकीन कंदो सूरत हाल वञी इहा बीठी त जन सां विढ़ियासीं
इदारनि जॾहिं असां सां इख़्तिलाफ़ कया त उहे लोगो उन्हनि खे ॾियारे मोकिलियूं वॾेरनि खे, बाबा हाणे तव्हां साफ़ी आहियो। त इन सूरत हाल में तव्हां इन्हनि इदारनि जे आसिरे पाण खे माराईंदो, पाण खे बजाए जो माराइण जे, पाण खे जेको आहे सो ख्वार करण जे, इन्हनि इदारनि जे करे जेके सिर्फ़ु बिज़नेस हलाइनि पिया। उन्हनि खे बिज़नेस मिले थो, कॾहिं कॾहिं ईअं अचानक थर में डुकार अची वेंदो आहे, ॿार मरण शुरू थी वेंदा आहिनि, वरी बिज़नेस अची वेंदो आहे, वरी उहे ॿार सही थी वेंदा आहिनि। सभिनी खे ख़बर आहे, जेके बि सीनियर दोस्त आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे छा त इदारा ई कीअं पिया हलनि, इन्हनि खे केरु पियो हलाए, गवर्नमेंट इन्हनि खे कीअं हलाईंदी आहे, गवर्नमेंट जा कीअं गेजू हुजनि था, कीअं शर्जील इनाम मेमण जे पोयां हलनि था, कीअं सईद गनी ऐं नासिर शाह जे पोयां हलनि था, कंहिंखे ख़बर न आहे। छा असांजे सीनियर दोस्तनि खे ख़बर न आहे, जेके हीअं तहरीकूं हलाइनि पिया, जज़्बाती तकरीरूं कनि पिया, उन्हनि खे ख़बर न आहे? तव्हां बजाए उन्हनि नौजवाननि खे, मुंहिंजे ख्याल में जेके बि असांजा सहाफ़ी रिपोर्टिंग कनि पिया, उन्हनि दोस्तनि खे पंहिंजो पेर बचाए रिपोर्टिंग करणु घुरिजे, पंहिंजो सिर बचाए रिपोर्टिंग करणु घुरिजे, बजाए जज़्बाती नारनि जे, जज़्बाती तकरीरनि जे, इन्हनि जे पोयां न लॻणु घुरिजे। असां नथा चाहियूं त असां पंहिंजा वधीक सहाफ़ी मारायूं ऐं उन्हनि इदारनि जे आसिरे मारायूं जेके तव्हांजे तॾे ते बि कोन था अचनि। जेके जान मोहम्मद खां वधीक को सहाफ़ी हूंदो, को वॾो सहाफ़ी हूंदो, जान मोहम्मद खां वधीक का कुर्बानी हूंदी कंहिंजी, जान मोहम्मद खां वधीक कंहिं रिपोर्टिंग कई हूंदी, जान मोहम्मद खां वधीक को असांजो को हिन इदारे जो को वॾो सहाफ़ी हूंदो। हाणे जान मोहम्मद जे तॾे ते वञण लाइ को तयारु कोन्हे को, जान मोहम्मद जे एहतजाज में शिरकत लाइ को तयारु कोन्हे को, ऐं उहे उते पंहिंजे ऑफिस में उज़र ख़्वाही वेठा था वसूल कंदो आहे। हाणे असांजो माण्हू मारिजी वियो, उनजी उज़र ख़्वाही, पाण तॾे ते नथा वञूं। जेके असांजा जज़्बाती दोस्त आहिनि उन्हनि खे असां चऊं था त महिरबानी करे इन क़िस्म जे जज़्बात खां पासो कयो। इदारनि जूं सभु पॉलिसियूं वाखियूं आहिनि, सभिनी जे साम्हूं आहिनि, बसि उन तरीक़े सां हलो। जॾहिं हू पंहिंजो बिज़नेस कनि था ऐं बिज़नेस वारे तरीक़े सां हलनि था त तव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे त तव्हां जेकॾहिं उते को कचे में तव्हांखे थ्रेड्स बि आहिनि ऐं उन जे बावजूदि तव्हां रिपोर्टिंग छो कंदव? इदारा पंहिंजी रिपोर्टिंग कनि न, जेके हिननि जा इख़्तिलाफ़ आहिनि, जेके कोर्टनि में केस हलनि पिया, ख़बरूं छापनि न ॿई ॿाहिरि, हीअ त कॾहिं कोन था छापनि, चवंदा न इहो त असांजा इख़्तिलाफ़ बाबा, इहे हलंदा पिया ईअं, असां छो छापियूं, ख़बर न छापींदासीं। पंहिंजा जेके ॿिया मामला थियनि उन्हनि जूं शयूं छापनि न, कोन छापींदा कॾहिं बि न। बाक़ी इहो आहे त बेवकूफ़ ठाहिणो आहे, तव्हांखे ठाहिणो आहे, तव्हां बेवकूफ़ थियो, तव्हां जेकॾहिं हुते भली कुझु बि हुजे, तव्हांखे हुते कैमरा खणी वञी बीहणो आहे, तव्हां हीउ छो था क़तल कयो, हीउ सरदारी निज़ाम नामंज़ूर आहे, फिलाणो सरदार हीअं आहे, फिलाणी कारी थी वई, फिलाणी जी रिपोर्टिंग बि करणी आहे, हर कुझु करिणो आहे। त मुंहिंजे ख्याल में इन्हनि इदारनि जे आसिरे, इन्हनि सहाफ़ी लीडर जेके हरूभरू पंहिंजा धंधो कनि था, पैसा कमाइनि था, इन्हनि जे आसिरे ईअं न करणु घुरिजे। कराची में रिपोर्टिंग, क्राइम रिपोर्टिंग जेके बि दोस्त कंदा उन्हनि खे ख़बर आहे, असां पुलिस जी रिपोर्टिंग कंदा आहियूं। प्रेस रिलीज़ आई, पुलिस मुक़ाबले में माण्हू मारिजी वियो, लिखी छॾियोसीं माण्हू मारिजी वियो, 5 ॼणा गिरफ़्तार थी विया, असां लिखी छॾियो 5 ॼणा गिरफ़्तार थी विया। केरु वञी हुननि जे पोयां लॻंदो आहे त हीउ जेको आहे सो कूड़ो मुक़ाबिलो आहे, हीउ जाली मुक़ाबिलो आहे, हीउ आहे इन क़िस्म जा कल्चर, या हरूभरू उन्हनि में जेको आहे सो गिड़ी वञिजे, पोइ हीउ हिन में MQM आहे, हिन में पोइ फिलाणो लियारी गैंग वारा, हिन में फिलाणी शइ आहे। कराची में जेका बि रिपोर्टिंग थिए पई, तव्हां ॾिसो पिया त कंहिं अहिड़ी रिपोर्टिंग कई आहे। त मुंहिंजे ख्याल में बजाए नौजवाननि खे तव्हां इन क़िस्म जो दर्स ॾियण जे, त पोइ इनकलाब असां जेको आहे सो इन मीडिया जे ज़रिए आणींदासीं। उहा मीडिया सभिनी जे साम्हूं आहे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, इहे इदारा सभिनी जे साम्हूं आहिनि, इहे सभु असांजा आज़मायल आहिनि। इन्हनि ठगनि जे आसिरे, इन्हनि बिज़नेसमैननि जे आसिरे हरूभरू नौजवाननि खे एॾे आड़ाह में न विझो जो हुननि जूं फैमिलियूं बि ॾुखियूं हुजनि। ऐं सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन्हनि इदारनि जे आसिरे, इन्हनि लीडरनि जे आसिरे हरूभरू जेको आहे सो अहिड़ी रिपोर्टिंग न कयो जो सुभाणे तव्हांजे लाइ प्रॉब्लम पैदा थियनि।